जट पादर सां सिधो हूंदो आहे। दोस्तो हिकिड़ो बादशाह पखालीअ जी धीउ ते आशिक़ थी पियो। फुलनि मुठ ते संगू घुरियईंसि, तंहिं हूंदे बि बिश्तीअ तरीअ ते तेल उलाइणो न ॾिनुसि। हाकिमे वक़्त खे इहो जवाबु ॿुधी ॾाढो ॾुख थियो। ॾुख में ऊंधी मंझी करे सुम्ही पियो। इहा ख़बर संदसि हिक सूबे खे पई, तंहिं उन पखालीअ खे घुराए उबतो करे कुटियो त संगू ॾियण लाइ राज़ी थी वियो। चए त साईं, मां संगू ॾियण लाइ राज़ी आहियां। सूबे खेसि बादशाह जे दरबार में पेश कयो, जंहिं ते बादशाह खांइसि पुछो त अॻे न पई ॾिनई, हाणे कीअं राज़ी थियो आहीं? चयईं, साईं, जीअं न सूबे सम्झायो आहे तीअं अव्हां कोन सम्झायो। हथ ॿधी हामी भरण जो सबबु ॿुधाईंदे चयईंसि त ॻाल्हि सम्झ में हाणे आई आहे। सूबे याने सूबेदार हथ ॿधी दरबार में अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला प्यार सां न पर जट पादर सां सिधो हूंदो आहे। मतिलब त कुतो छा ॼाणे कणक जी मानीअ मां, चङाई कर जट सां, जट फेरे हणई पट सां। दोस्तो, उमेद करियूं था त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूर वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदव।